छोकरी ॾाज जो सामान खणी पंहिंजे आशिक सां फरार। प्रेमी जोड़ो शादीअ खां पोइ 2 महीननि में तलाक। हल के भॼन पियूं के तलाकूं पियूं वठनि, पर सेठ धनु धोबीअ ते त कंहिं बि छोकिरीअ जी अखी कान थी ॿुधे। वे लॻे थो त इहो सेठ धनु धोबीअ जी मिल्कियत कुता खायूं। पर हेॾे तोखे मूं ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियुसि, बेख निकिरी वई। हाँ आहे किथे? बाबा साईं मां कम में हुउसि। कम में छा पियो करी? साईं खड़को। खड़को? छाजो खड़को? वॾो खड़को। मूं सोचियो ॾिसां थी कम में छाजो खड़को आहे। पोइ ख़बर पई? हा साईं सभई ॻोठाणा कम ते फिरिया पिया। मूं पुछमान छा थियो आहे, मूंखे चयूं त असांखे मिरू मोह पियो आहे ऐं ईअं मोह पियो आहे जीअं तोखे सेठ धनु रोज़ मोह पवंदो आहे। छा मतलब? मां तोखे मिरूअ जहिड़ो थो लॻां? हाँ मिरूअ जहिड़ो? मां नथो चवां, ॻोठाणा पिया चवनि। बहरहाल इहो फ़ैसिलो पोइ कंदासीं। पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि हीअ ॿुधो, जेको वनू भाॼी जो गॾो आहे उहो पाण चए पियो मां खुर खणी सेठ धनु धोबी खां माफ़ी वठंदुसि। बाबा उहो चए पियो, मिनतू पियो करे। बाहू वधई मूंखे मूं ॾिठो आहे। हाँ चमी छा थो, गॾ वरी पाण माफ़ी वठंदो? छो सेठ साहिब, माण्हू जे माण्हू खां माफ़ी वठी सघे थो त गॾ खां माफ़ी वठी सघे थो न। तूं वरी मूंखे गॾ सां थो मिलाई? हाँ आहिस्ते ॻाल्हि किथे गॾ न ॿुधी वठे। मुंहिंजो मतिलबु आहे त वलू व्याजीअ जो जेको गॾ आहे न, उन खे पंहिंजे ॻोठ मां हुन निकाली ॾेई छॾी, वरी मोटी आयो, आज़ारी पियो करे, रोए पियो, पिटे पियो, चए पियो मूंखे धनु धोबी ॾे वठी हलो, मां हुन खां माफ़ी वठंदुसि। ॾिसूं था साईं कीअं थो माफ़ी वठे ऐं कॾहिं थो वठे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।